नाज़रीन, अमेरिका में रहंदड़ सिंध ॼाओ ऐं आम इंसान पार्टी जो चेयरमैन सत्तार मंगड़हार सिंध जे दौरे ते हैदराबाद पहुतो, जिते संदसि मान में MK ग्रुप जे सरवाण डॉक्टर शाहनवाज़ दल तरफ़ां मांझांदो ॾिनो वियो। जिमखाना में ॾिनल मांझांदे में सिंध जे अॻूणी MPA ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण फरीद मुग़ल, कल्याण अख़बार ऐं निभा जे एडिटर अल्लाह बख्श कुंबर, डेली कल्याण जे मैनेजिंग एडिटर नरेश कुमार, उमेर शाहनवाज़ दल, इज़ा इम्तियाज़ राजपर शिरकत कई। जंहिं बाद आम इंसान पार्टी चेयरमैन सत्तार मंगड़हार MK मीडिया हाउस जो पिणु दौरो कयो, जिते हिन प्रिंटिंग ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सेक्शन जो दौरो करे मालूमात हासिल कई। प्रोग्राम रियासत ऐं सियासत ऐं कल्याण न्यूज़ जे मेहमान तौर शिरकत कई। जंहिं बाद सत्तार मंगड़हार MK अस्पताल जो पिणु दौरो कयो। दौरे दौरान MK हॉस्पिटल जे अंदर कायम समूरनि शोबनि जी मालूमात हासिल कई ऐं हर हिकु शोबे अंदर पहुतो। MK ग्रुप जे सरवाण डॉक्टर शाहनवाज़ दल अस्पताल जे अंदर थींदड़ फलाही कम ऐं तोड़े रोज़मर्रा जी OPDs ऐं ॿियनि मरीज़नि लाइ अस्पताल में मौजूद सहूलतुनि ऐं कम जे तरीक़ेकार बाबति आगाही ॾिनी। जंहिं ते सत्तार मंगड़हार चयो त हैदराबाद शहर में ही बहितरीन अस्पताल आहे, जंहिं सां महसूस थिए थो त ही सुधरियल मुल्कनि जहिड़ी मयारी अस्पताल आहे। जंहिं में हिन ख़्वाहिश ॾेखारी त मातली में ठहंदड़ अस्पताल जो बि मयार ऐं तरीक़ेकार MK अस्पताल जहिड़ो ई रखियो वञे। जे बाद MK ग्रुप जे सरवाण डॉक्टर शाहनवाज़ दल आयल मौज़िज़ महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक ऐं पंहिंजा किताब तोहफ़े तौरु ॾिना। जॾहिं त दौरे में अॻूणी MPA फरीद मुग़ल ऐं कल्याण अख़बार जो एडिटर अल्लाह बख्श कुंबर गॾु हुआ।